ख़ुदा जी मखलूक में ॻाल्हाए सिर्फ़ इंसान सघे थो। दुनिया में जेके भी दंगा फसाद थियनि था उहे ज़बान खां ई शुरू थियनि था। दुनिया में घणा माण्हू सिर्फ़ कम्युनिकेट करे सघंदा आहिनि, उहे ॻाल्हाए न सघंदा आहिनि। ॻाल्हाइण आर्ट आहे, तमामु घटि माण्हू आहिनि जेके ॻाल्हाए सघंदा आहिनि। तव्हां इंसानी तारीख़ पढ़ी ॾिसो, उन में नओं ॻाल्हाइण वारा तव्हांखे तमामु घटि मिलंदा। फ़िक्र जेको आहे सो माठ मां फुटंदो आहे, ख़ामोशीअ मां फुटंदो आहे। हिकिड़ो फ़लसफ़ी, हिकिड़ो शाइर, हिकिड़ो साइंटिस्ट, को बि नओं ॻाल्हाईंदड़ माण्हू ख़ामोशी पसंदि हूंदो आहे। ज़िंदगीअ जे किताब खे पढ़णु जहिड़ो बणाइण जे लाइ ख़ामोशी ज़रूरी आहे। ॻाल्हाइण खां पहिरीं सोचो त जीअं ॻाल्हाइण खां पोइ तव्हांखे सोचणो न पवे। कोयल जी कूकू हर कोई ॿुधणु पसंदि कंदो आहे, जॾहिं त चिबरनि जी चिरचिर कंहिंखे वणंदी न आहे। अस्सलाम वालेकुम शागिर्द साथियो। शागिर्द साथियो, अॼु पाण ॻाल्हाईंदासीं ॻाल्हाइण ते। ॻाल्हाइण खां पहिरीं मूं ॻाल्हाइण बाबति घणो ई सोचियो ऐं ॻाल्हाइण बाबति मूंखे जाम सारियूं ॻाल्हियूं ज़हन में आयूं, छो त ॻाल्हाइण बाबति ॻाल्हाइण जा बि मुख़्तलिफ़ पहलू आहिनि। पर पोइ मूं इहो चाहियो त शागिर्द साथियुनि जे लाइ आउं अहिड़ी वाट वठां जो उन्हनि जे लाइ जेका ज़रूरी ॻाल्हि आहे आउं उन्हनि ताईं पहुचाए सघां। सो उन जे लाइ मूं ही कुझु पॉइंट्स जेके आहिनि से तव्हांजे साम्हूं लिखियूं आहिनि त जीअं आउं पंहिंजी ॻाल्हि तव्हां ताईं पहुचाए सघां। हाणे पॉइंट्स जी जेका तरतीब जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त सभ खां पहिरीं जेको आहे सो मूं ख़ामोशी लिखियो आहे, उन खां पोइ ॻाल्हाइण, पोइ फज़ूल ॻाल्हाइण, ज़रूरी ॻाल्हाइण ऐं कुझु नओं ॻाल्हाइण। पर आउं सभ खां पहिरीं हिननि खे ख़ामोशी खे डिफाइन नथो करे सघां। इहो तव्हां ईअं सम्झी सघो था जो जेके ॿार रियाज़ी पढ़ंदा आहिनि उहे तक़रीबन 1, 2, 3 ऐं 4 ऐं ईअं शुरू कंदा आहिनि। जॾहिं 9 ते ईंदा आहिनि त पोइ उस्ताद हुननि खे 0 सेखारे सघंदो आहे। पहिरीं ॾींहुं ॿार खे जेकॾहिं अंग पढ़ाइणा हुजनि त उनखे 1 माण्हू सेखारे नथो सघे, 0 नथो सेखारे सघे। उन जे करे पहिरें ॾींहुं उनखे 1, 2, 3, 4 ईअं सेखारिबो आहे। 9 खां पोइ वरी वापसि रिड्यूस कबा वेंदा आहिनि ऐं ॿार खे ॿुधाइबो आहे त बाबा हाणे जेकॾहिं ही 2 आहिनि त ॿिनि खे बि जेकॾहिं शयुनि खे हटाए, ॿिनि मां हिकिड़ी खे घटाए सघिजे त पोइ घणा थींदा। पोइ ॿारु चवंदो आहे 1 ऐं 1 खे बि घटाए सघिजे, पोइ ॿारु चवंदो त कुझु न, ऐं पोइ कुझु न खे 0 सां डिफाइन कबो आहे। सो ही ख़ामोशी बि हिन अॼोके मौज़ू में कुझु अहिड़ी हैसियत रखे थी, बल्कि मरकज़ी हैसियत रखे थी। उन जे करे आउं हिन 0 खां न पर 1 खां शुरू करियां थो। सभ खां पहिरीं आहे ॻाल्हाइण। त दोस्तो, हिन वक़्तु पूरी दुनिया में 6,500 ताईं ॿोलियूं ॻाल्हायूं थियूं वञनि। ऐं मज़े जहिड़ी ॻाल्हि हीअ आहे त ख़ुदा जी मखलूक में ॻाल्हाए सिर्फ़ इंसान सघे थो। ज़ाहिर आहे त जेके ॻेड़ा आहिनि से घू करे सघनि था ऐं ढोर रंभी सघनि था, गॾह हिंगू करे सघनि था। अहिड़े नमूने सां उहे ॻाल्हाए नथा सघनि, ॻाल्हाए सिर्फ़ इंसान सघे थो। सो उन जे करे आउं इहो ज़रूरु चाहींदुसि त तव्हां माठ न रहो, तव्हां ॻाल्हायो। ठीकु आहे। अच्छा, पर तव्हां हर माण्हूअ खे ॾिसो त हींअर बि माण्हू ॻाल्हाए रहिया आहिनि, जाम सारा माण्हू ॻाल्हाए रहिया आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हाइण जे बारे में इहा बि अहम ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जिन खे ख़ुदा ज़बान ॾिनी आहे उन्हनि जूं हज़ारें ॿोलियूं आहिनि, पर जेके ॻाल्हाए नथा सघनि इंसान, यानी जेके गूंगा आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी ॿोली आहे, इशारनि जी ज़बान, साइन लैंग्वेज। हाणे इहा बि हिकिड़ी ॾाढी दिलचस्प ॻाल्हि आहे जो जेकॾहिं हिकिड़ो सिंधी जेकॾहिं ॿाहिरि मुल्क वेंदो, फ़र्ज़ु करियो अमेरिका वञे थो, त उनखे ज़ाहिर आहे त अंग्रेज़ी ॿोली सिखणी पवंदी। जेकॾहिं चाइना जो माण्हू को पाकिस्तान में अचे थो त उनखे हिते जी ॿोली सिखणी पवंदी। यानी दुनिया जो कंहिं बि ख़िते जो माण्हू हिकिड़े ख़िते खां ॿिए ख़िते वेंदो त उनखे उनजी ॿोली सिखणी पवंदी आहे, छो त ॿोलियूं मुख़्तलिफ़ आहिनि। जॾहिं त जेके गूंगा आहिनि उन्हनि जी यूनिवर्सल लैंग्वेज आहे, साइन लैंग्वेज। सो उन जे करे उहे उन्हनि खे बहरहाल ॻाल्हाइण में एतिरी का मुश्किलात न थींदी जेतिरी ज़बान वारनि खे थींदी आहे।
सो बहरहाल ॻाल्हाइण जेको आहे सो तमामु अहम आहे जेकॾहिं असां सोचूं त दुनिया में जेके बि दंगा फसाद थियनि था उहे ज़बान खां ई शुरू थियनि था, बहितर न ॻाल्हाइण जे करे शुरू थियनि था। ऐं जेके बि हज़ारे जंगियूं आहिनि उहे ऐं ख़तरनाक क़िस्म जूं जंगियूं बि उहे तलवारनि सां ख़तमु नथियूं थियनि, हथियारनि सां ख़तमु नथियूं थियनि, फिरी सिरी वरी बि ॻाल्हियुनि सां ख़तमु थियनि थियूं। उन जे करे ॻाल्हाइण जेको आहे सो तमामु अहम हैसियत रखे थो इंसान जी ज़िंदगीअ में, समाज में। जेकॾहिं तव्हां माण्हुनि खे ॿुधंदो त तव्हांखे इहो बि लॻंदो त ॻाल्हाइण आर्ट आहे, ॻाल्हाइण हिकिड़ो फन आहे, ॻाल्हाइण सिर्फ़ु जेको आहे सो ईअं न आहे। दुनिया में घणा माण्हू सिर्फ़ु कम्युनिकेट करे सघंदा आहिनि, उहे ॻाल्हाए न सघंदा आहिनि। ॻाल्हाइण आर्ट आहे, तमामु घटि माण्हू आहिनि जेके ॻाल्हाए सघंदा आहिनि। सो हाणे अचूं था फुज़ूल ॻाल्हाइण, त बिल्कुलु इन सां रिलेटेड आहे फुज़ूल ॻाल्हाइण। फुज़ूल ॻाल्हाइण मां मुंहिंजो मुराद इहो आहे त अहिड़ो ॻाल्हाइण जेकॾहिं उहो न ॻाल्हायो वञे हा तॾहिं बि को ख़ासि असरु न थिए हा, कुझु बि न थिए हा, खामखा जो ॻाल्हाइण, अजायो ॻाल्हाइण। त इहो जेको आहे सो हाणे असां छा असीं अजायो ॻाल्हायूं था इन बाबति आउं तव्हांखे थोरो इन जो अहसासु इहो ॾियारे सघां थो इन मिसाल सां त जेकॾहिं पाण सॼे ॾींहं जी वार्ता लिखूं, यानी पाण सुबुह खां राति ताईं सुम्हण ताईं जेको बि पाण ज़बान सां ॻाल्हायूं था उनखे जेकॾहिं राइट डाउन करियूं त आउं सम्झां थो त तक़रीबन तव्हां किताब जा घटि में घटि बि त बि 20 खां 30 सिफ़ा जेके आहिनि से उहे लिखिजी वेंदा, जेको पाण सुबुह खां राति ताईं ॻाल्हायूं था हिकिड़े ॾींहं में। ऐं अहिड़ा साल में 365 ॾींहं पवंदा आहिनि ऐं ज़िंदगीअ में हज़ार ॾींहं थी वेंदा। जेकॾहिं हिकिड़ी का मैक्सिमम उमिरि 60-65 साल जी पाण ॻाल्हि करियूं त उन में केतिरा ई अहिड़ा ॾींहं पवंदा आहिनि, ठीकु आहे। जेकॾहिं उन्हनि जो किताब लिखियो वञे त पोइ तव्हां थोरो तसवुरु करियो त उहो केतिरो ज़ख़ीम किताबु हूंदो ऐं शायदि उहो दुनिया जो हींअर ताईं छपियल वॾे में वॾो किताबु थी सघे थो जेकॾहिं कंहिं बि आम माण्हूअ जी 60 साल ज़िंदगीअ में उनजो हर ॻाल्हायल लफ़्ज़ लिखियो वञे। हाणे ईअं सम्झो त तव्हां ऐं असां बि सिर्फ़ु ॻाल्हाए न रहिया आहियूं पर ज़िंदगीअ जो हिकिड़ो किताबु लिखी रहिया आहियूं। हाणे थोरो तसवुरु करियो त उहे जेके 30 सिफ़ा जेके हिकिड़े ॾींहं में तव्हां ॻाल्हायो था उन्हनि में केतिरो आहे जेको तव्हां ज़रूरी ॻाल्हायो था, केतिरो आहे जेको नओं ॻाल्हायो था, नए ॻाल्हाइण ते बि अचूं था। बल्कि आउं चाहींदुसि पहिरीं उनखे डिफाइन करे वञा त जीअं तव्हां सम्झी वञो, ठीकु आहे। त ही फज़ूल ॻाल्हाइण यानी अहिड़ो ॻाल्हाइण जेको जेकॾहिं न ॻाल्हाइजे हा तॾहिं बि को फ़र्क़ु न पवे हा, अजायो ॻाल्हाइण, ख़ामखा ॻाल्हाइण। उन खां पोइ ॻाल्हायूं था ज़रूरी ॻाल्हाइण ते। ज़रूरी ॻाल्हाइण जो मतिलबु आहे कम्युनिकेट करणु, कम्युनिकेशन करणु, यानी कंहिं तव्हां खां का ॻाल्हि पुछी तव्हां उनखे कुझु ॿुधायो या तव्हां का ॻाल्हि उनखां पुछी हुन ॿुधाई या कंहिं कम जो चयो त इहो आहे ज़रूरी ॻाल्हाइण जंहिंखे पाण कम्युनिकेशन चई सघूं था, ठीकु आहे। कम्युनिकेशन जस्ट कम्युनिकेट करणु, ठीकु आहे, राब्तो करणु, इहो आहे ज़रूरी ॻाल्हाइण। ऐं उन खां इन ते बि पाण खे थोरो गौर फ़िक्र करणु घुरिजे त पाण सॼे ॾींहं में ज़रूरी केतिरो ॻाल्हायूं था। ऐं उन खां पोइ आहे नओं ॻाल्हाइण। नए ॻाल्हाइण मां आउं ईअं सम्झां थो त गौर फ़िक्र सां ॻाल्हाइणु, ठीकु आहे, सोचे सम्झे फ़िक्र सां ॻाल्हाइणु, कुझु नओं ॻाल्हाइणु, अहिड़ो ॻाल्हाइणु जेको दुनिया में अॻु न ॻाल्हायो वियो हुजे। जीअं कोई शाइर का शेरो शाइरी कंदो आहे, कोई लेखक का नई ॻाल्हि लिखंदो आहे, कोई फ़लसफ़ी को नओं फ़लसफ़ो ॾींदो आहे, को साइंसदान का नई थ्योरी ॾींदो आहे। त इहो जेको आहे सो हूंदो आहे कुझु नओं ॻाल्हाइणु जेको इंसानी इर्तिक़ा में ऐं इंसानी तस्कीन में, आसाइश में कुझु जेको आहे सो इज़ाफ़ो कंदो आहे, हिकु नई विख साबित थींदो आहे। सो इहो आहे नओं ॻाल्हाइणु। अच्छा, हाणे आउं इहो थो चवां त जेको नओं ॻाल्हाइणु आहे उन जे लाइ ज़रूरी छा आहे। नओं ॻाल्हाइणु
वारा जेके ही माण्हू आहिनि जेके सिर्फ़ु ॻाल्हाइनि था फज़ूल ॻाल्हाइनि था या सिर्फ़ु ज़रूरी ॻाल्हाइनि था, इन्हनि जे वस जी ॻाल्हि न आहे त उहे कुझु नओं ॻाल्हाए सघनि। तव्हां इंसानी तारीख़ पढ़ी ॾिसो, उन में नओं ॻाल्हाइण वारा तव्हांखे तमामु घटि मिलंदा। सो नए ॻाल्हाइण जे लाइ जेका सभ खां अहम शइ ज़रूरी आहे सा आहे न ॻाल्हाइणु। यानी हाणे आउं तव्हांखे बिल्कुलु ही ॻाल्हि सम्झाए सघां थो त नए ॻाल्हाइण जे लाइ ज़रूरी आहे ख़ामोशी। फ़िक्र जेको आहे सो माठ मां फुटंदो आहे, ख़ामोशीअ मां फुटंदो आहे। जंहिंमें ज़बान चुप हुजे ऐं दिमाग़ जेको आहे सो अखियूं खुलियल हुजनि, दिमाग़ सुजाॻ हुजे, त पोइ माण्हू ख़ामोशी सां शयुनि खे सोचींदो आहे। जेको माण्हू कुझु नओं ॻाल्हाईंदो आहे उहो चाहींदो आहे त आउं माण्हुनि जे मेड़ में न हुजां, तनहा हुजां, हेखलो हुजां, हिकिड़ो फ़लसफ़ी, हिकिड़ो शाइर, हिकिड़ो साइंटिस्ट, को बि नओं ॻाल्हाईंदड़ माण्हू ख़ामोशी पसंदि हूंदो आहे, तन्हाई पसंदि हूंदो आहे। महफ़िल में वेही कोई शेर नथो लिखी सघे, महफ़िल में वेही को नई ईजाद नथो करे सघे। उन जे लाइ तमामु घणी ज़रूरत आहे ख़ामोशीअ जी। वेही बि जेकॾहिं को करे थो किथे बि त हू पंहिंजी पर में एतिरो सघारो हूंदो आहे जो महफ़िल में बि हेकलाई जो फ़न ॼाणे थो, ख़ामोश रहणु ॼाणे थो, सभिनी खां छिजी वञणु ॼाणे थो। सो उन जे करे नए फ़िक्र जे लाइ, नए ॻाल्हाइण जे लाइ ख़ामोशी ज़रूरी आहे। ख़ामोशी हिकिड़ी यूनिवर्सल लैंग्वेज आहे। ख़ामोशी यानी जीअं पहाड़ तव्हां ॾिसो ख़ामोश आहिनि, समुंड ख़ामोश आहे, वण ख़ामोश आहिनि, मिटी ख़ामोश आहे, ककर ख़ामोश आहिनि, सितारा, चंड ख़ामोश आहिनि। पर जेके इन्हनि खे बि जेकॾहिं ॾिसूं इन्हनि जी बि का ॿोली आहे। इहे इन्हनि जी ॿोली कहिड़ी आहे, उहे ख़ामोशीअ सां ॻाल्हाइनि था, उन्हनि जी ख़ामोशी ॻाल्हाए थी। सो जेको नओं ॻाल्हाइणु आहे सो ख़ामोशीअ मां फुटे थो ऐं नए ॻाल्हाइण जे लाइ ख़ामोशी तमामु ज़रूरी आहे। सो हाणे आउं पंहिंजी ॻाल्हि खे थोरो कंक्लूड कंदुसि, जेका मूं हिते छॾी हुई फज़ूल ॻाल्हाइण इन खे, त थोरो तव्हां तसवुरु करियो सॼे ॾींहं में पाण जेको 30 सिफ़नि जेतिरो ॻाल्हाए था वञूं, उन्हनि 30 सिफ़नि में ज़रूरी केतिरो हूंदो आहे तव्हां पाण जज करियो। फज़ूल पाण केतिरो था ॻाल्हायूं, जेको न ॻाल्हायूं हा तॾहिं बि ख़ैरु हो, ऐं नओं पाण केतिरो ॻाल्हायूं था। नए ॻाल्हाइण जे लाइ ॾींहुं काफ़ी न आहे, ज़िंदगी घुरिजे। त ज़िंदगी में बि थोरो ज़िंदगी जे हज़ारा सिफ़नि जे किताब में तव्हां थोरो तसवुरु करियो त फज़ूल केतिरो पियो ॻाल्हायो वञे ऐं ज़रूरी केतिरो थो ॻाल्हायो वञे ऐं नओं केतिरो थो ॻाल्हायो वञे। त दुनिया में आङुरियुनि ते ॻणण जेतिरा माण्हू आहिनि जेके कुझु नओं ॻाल्हाइनि था। त दोस्तो, शागिर्द साथियो, ख़ासि तौर ते तव्हां जॾहिं बि ॻाल्हायो त थोरो तसवुरु करियो त हिकु अहिड़ो 30 सिफ़नि जो किताबु जंहिंमें तक़रीबन 25 सिफ़ा जेके आहिनि से न पढ़ण जहिड़ा हुजनि, फज़ूल हुजनि, जेके 5 सिफ़ा आहिनि उहे जेके आहिनि सिर्फ़ु ज़रूरी ॻाल्हियुनि ते, कम्युनिकेशन ते मुश्तमिल हुजनि, त अहिड़ो किताबु छा तव्हां पढ़णु पसंदि कंदव? बिल्कुलु बि न। सो उन जे करे ज़िंदगीअ जे किताब खे पढ़णु जहिड़ो बणाइण जे लाइ ख़ामोशी ज़रूरी आहे, गौर फ़िक्र ज़रूरी आहे, कुझु नओं ॻाल्हाइणु ज़रूरी आहे। ऐं ॿी अहम ॻाल्हि हीअ त आउं चवंदुसि त ॻाल्हाइणु आर्ट आहे। उन जे करे ॻाल्हाइण खां पहिरीं सोचो त जीअं ॻाल्हाइण खां पोइ तव्हांखे सोचणो न पवे। ॻाल्हायो ख़्याल सां, सोचे ऐं सुहिणो ॻाल्हायो। ॻाल्हाइणु आर्ट आहे। अमां ॻाल्हायो त माण्हू ॿुधनि, थोरो तसवुरु करियो। कोयल जी कूकू हर कोई ॿुधणु पसंदि कंदो आहे, जॾहिं त चिबरनि जी चिरचिर कंहिंखे वणंदी न आहे। उन जे करे ॻाल्हायो अहिड़ो जो तव्हांखे ॿुधो वञे। फज़ूल जो ॻाल्हाइणु, जॾहिं पाण फज़ूल जो ॻाल्हाइणु ॿुधंदा आहियूं त इहो शोर में तसवुरु थींदो आहे। तक़रीबन ख़ामख़ा ॻाल्हाइणु यानी शोर करणु, पोइ इन ते जॾहिं असां तसवुरु कंदा आहियूं त ईअं लॻंदो आहे ॼण जेके ॻाल्हाइणु आहे इहा बि इंसानी जज़्बनि ते ईअं ई हिकिड़ी यलगार आहे जीअं मशीनूं जेके आहिनि से अहसासात ऐं जज़्बात जे पुठियां काहे पियूं आहिनि। सो उन जे करे फज़ूल ॻाल्हाइण खां पासो कजे। ज़रूरी ॻाल्हाइणु ज़रूरी आहे, उनखे ॻाल्हाइजे। बहितर आहे त नओं ॻाल्हाइजे। नए ॻाल्हाइण जे लाइ ख़ामोशी ज़रूरी आहे ऐं ॻाल्हायो त सोचे सम्झे ॻाल्हायो, मिठो ॻाल्हायो, सुठो ॻाल्हायो।
तव्हांजी महिरबानी।